पुलिस अगूणे MPA शहरियार शर्ते हमले की जांच रिपोर्ट मुकम्मल करे वरती आहे। SSP सखर तरफां जुड़ियल इंक्वायरी कमेटी की रिपोर्ट मूजिब अगूणे MPA शहरियार शहर पारा SHO शकूर लाखो ते हमले में मुलविस हुजण जा इल्जाम साबित न थी सघिया। जांच टीम केस जो फैसलो अचण ताईं हमले केस में नामज़द जवाबदार SHO शकूर लाखो के पोस्टिंग न ॾियण जी सिफारिश कई वई आहे। अगूणे MPA शहरियार शहर पारां हयाती के खतरे जा ख़दशा ज़ाहिर करण खां पोइ सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ऐं IG सिंध जी हिदायत ते SHO शकूर लाखो के मुअत्तल करे CPO रिपोर्ट कराई वई हुई। पुलिस अगूणे MPA शहरियार शहर ते हमले की जांच रिपोर्ट मुकम्मल करे वरती आहे। अहम अपडेट्स अवांखे ॾींदा पिया हलूं त पुलिस अगूणे MPA शहरियार शहर ते हमले की जांच रिपोर्ट मुकम्मल करे वरती आहे। SSP सखर तरफां जुड़ियल इंक्वायरी कमेटी की रिपोर्ट मूजिब अगूणे MPA शहरियार शहर पारां SHO शकूर लाखो ते हमले में मुलविस हुजण जा इल्जाम साबित न थी सघिया। जांच टीम केस जो फैसलो अचण ताईं हमले केस में नामज़द जवाबदार SHO शकूर लाखो के पोस्टिंग न ॾियण जी सिफारिश कई वई आहे। अगूणे MPA शहरियार शहर पारां हयाती के खतरे जा ख़दशा ज़ाहिर करण खां पोइ सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ऐं IG सिंध जी हिदायत ते SHO शकूर लाखो के मुअत्तल करे CPO रिपोर्ट कराई वई हुई। पुलिस अगूणे MPA शहरियार शहर ते हमले की जांच रिपोर्ट मुकम्मल करे वरती आहे। अहम खबर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। पुलिस अगूणे MPA शहरियार शहर ते हमले की जांच रिपोर्ट मुकम्मल करे वरती आहे। SSP सखर तरफां जुड़ियल इंक्वायरी कमेटी की रिपोर्ट मूजिब अगूणे MPA शहरियार शहर पारां SHO शकूर लाखो ते हमले में मुलविस हुजण जा इल्जाम साबित न थी सघिया। जांच टीम केस जो फैसलो अचण ताईं हमले केस में नामज़द जवाबदार SHO शकूर लाखो के पोस्टिंग न ॾियण जी सिफारिश कई वई आहे। अगूणे MPA शहरियार शहर पारां हयाती के खतरे जा ख़दशा ज़ाहिर करण खां पोइ सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ऐं IG सिंध जी हिदायत ते SHO शकूर लाखो के मुअत्तल करे CPO रिपोर्ट कराई वई हुई। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर मोरडो महर सां। जी मोरडो, ॿुधाए पियो वञे अगूणे MPA शहरियार शहर ते हमले की जांच रिपोर्ट मुकम्मल करे वरती आहे। पुलिस इन हवाले सां कहिड़ा अपडेट्स ॾींदो? जी बिल्कुल, अगूणो MPA सरदार शहरियार शहर खां हिकु भेरो ॿीहर SHO शकूर लाखो जेको आहे ॾाढो निकितो आहे। जांच रिपोर्ट में SHO शकूर लाखे ते सरदार शहरियार शहर जा जेके इल्ज़ाम आहिनि उहे साबित न आहिनि थिया ऐं हमले केस जे फैसले अचण ताईं नामज़द जवाबदार SHO शकूर लाखो खे पोस्टिंग न ॾियण जी सिफारिश कई वई आहे। कुझु ॾींहं अॻु सरदार शहरियार शहर कातलाणे हमले केस में जवाबदार अगूणो SHO पनो आकिल शकूर लाखो जे पुट जी शादीअ में केस जा जेके रुपोश जवाबदार आहिनि शौकत सीलरो ऐं अतू सीलरो जे शरीक थियण ते हयातीअ खे खतरो ज़ाहिर करे सदर आसिफ अली ज़रदारी, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार, IG सिंध ऐं DIG सखर खे ख़त लिखियो वियो हो। उन ख़त ते सखर जे अगूणे DIG फैसल अब्दुल्ला चाचड़ सरदार शहरियार शहर जे ख़त ते जेको आहे नोटिस वठी SHO शकूर लाखे जे पुट जे शादीअ में ॿ रुपोश जवाबदार जेके आहिनि शरीक थियण वारे मामले जी SSP सखर खे इंक्वायरी जो हुकुम ॾिनो वियो हो ऐं उन ते SSP सखर जे तरफ़ां ASP सिटी जेको आहे ASP सिटी ऐं DSP पनो आकिल ते ॿधल इंक्वायरी कमेटी जेका आहे जोड़ी वई ऐं उन जांच टीम रिपोर्ट जेका आहे मुकम्मल कई वई आहे। SSP अज़हर मुग़ल जो चवणु आहे त सरदार शहरियार शहर जेके इल्ज़ाम आया हुआ उन ते SHO शकूर लाखे जे ख़िलाफ़ जांच कमेटीअ जेको आहे रिपोर्ट मुकम्मल कई आहे, जंहिंमें रिपोर्ट में जेको आहे इहो ॼाणायो वियो आहे त जेके SHO शकूर लाखो जे मथां सरदार शहरियार शहर जा जेके इल्ज़ाम आहिनि उहे साबित न आहिनि थी सघिया ऐं ऑफिसर मूजिबि जांच टीम रिपोर्ट में इहा सिफारिश कई आहे त अगूणो MPA सरदार शहरियार शहर मुसलसल SHO शकूर लाखो जे ख़िलाफ़ शिकायतूं पियो करे, जंहिंसां सरदार शहरियार शहर ते कातलाणे हमले केस जो जेको आहे फैसलो नथो अचे तेसिताईं शकूर लाखो खे पोस्टिंग न ॾिनी वञे। कुझु ॾींहं अॻु सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार IG सिंध मोढो घोटके जे ऐं सखर जे दौरे दौरान SHO पनो आकिल शकूर लाखो खे मुअत्तल करे CPO रिपोर्ट कराई वई हुई। ठीकु आहे, मोढो अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।